मुर्तजा वाहब कराची जो मेयर सलमान अब्दुल्ला मुराद डिप्टी मेयर नामजद, काशिफ शोरो हैदराबाद जो मेयर सगीर कुरैशी डिप्टी मेयर, अरसलान इस्लाम शेख सखर जो मेयर अरशद मुगल डिप्टी मेयर जा उम्मीदवार। लाड़काने में मोहम्मद अनवर रोहर मेयर असदुल्ला भुट्टो डिप्टी मेयर नामजद, अब्दुल रऊफ गौरी मीरपुर खास जो मेयर जुनेद बुलंद डिप्टी मेयर नामजद, काजी रशीद शहीद बेनजीराबाद जो मेयर मुबशर आराई डोंटी मेयर हूंदो डिप्टी मेयर हूंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी 5 म्युनिसिपल कॉर्पोरेशन से 22 जिले जी काउंसिल 158 टाउन कमेटियुनि TMCs लाइ चेयरमैन वाइस चेयरमैन जो उम्मीदवारनि जो ऐलान करे छॾियो। सॼी सिंध में 6 औरतूं भी उम्मीदवार नामज़द। मरीना जमाली बांदी टाउन कमेटी जे चेयरमैन लाइ PPA जी उम्मीदवार हूंदी। थरपारकर ज़िले काउंसिल जे वाइस चेयरमैन लाइ औरत उम्मीदवार कुमला भील खे नामज़द कयो वियो। मिठी म्युनिसिपल कमेटी जी वाइस चेयरमैनी भी औरत सुमतरा मंजाणी हवाले। कुमेल हैदर शाह सखर जिले काउंसिल जो चेयरमैन अख्तर अली महर वाइस चेयरमैन नामजद। एजाज अहमद लगारी लाड़काने मीर अनवर तालपुर मीरपुर खास बंगुल खान महर घोटकी गुलमोहन जखनानी कश्मोर जुल्फकार कमाल शिकारपुर जा चेयरमैन नामजद। शिराज शौकत राजबर खैरपुर हाजी कमरुद्दीन कोपांग कंबर शदारपुर जो चेयरमैन गुलाम मोहम्मद इसरार वाइस चेयरमैन नामजद। ताहिर खोसो जेकबाबाद मीर पप्पू टालपुर टंडियल हयार मखदूम अहमद जमान मटियारी अब्दुल हमीद पामर ठटे जो चेयरमैन नामजद। गुलाम मोहम्मद समे जो थरपारकर जो चेयरमैन नामजद। सोहेल शोरो जिले काउंसिल जामशोरे जो चेयरमैन हूंदो। सैयद मोहम्मद शाह दादू अली असगर हालेपोटो बदीन दानिश मलकानी सिजावल अब्दुल हमीद पामर ठटे जो चेयरमैन नामजद। मोहम्मद कासिम अली खान टंडे मोहम्मद खान जिले काउंसिल जो चेयरमैन जो उम्मीदवार हूंदो। दक्षिण वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾेवट दौरान पाक फ़ौज जो जवान बहादुरी सां विढ़ंदे शहीद थी वियो आहे। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त ॾखिण वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾेवट थी, जंहिं दौरान पाक फ़ौज जो नाइक मोहम्मद साबिर शहीद थी वियो। पाक फ़ौज दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। जवाननि जी क़ुर्बानी सदन इरादा वधीक मज़बूत कनि थियो। मलीर में गटर साफ़ कंदे सफ़ाई अमले जा 2 मुलाज़िम फौत थी विया। हिकु ॼणो बेहोश बिन कासिम थाणे जी हद में गटर साफ़ कंदे करन ऐं किरशन फौत थी वियो। राहिल नाले हिकु मुलाज़िम बेहोश थी वियो। सदाम लाशारी खे मुक़ाबलो ॼाणाए मारण जे केस में वॾी अघ भराई। सिंध सरकार तरफ़ां मामले जी अदालती जांच कराइण जो फ़ैसिलो। घरू खाते अदालती जांच लाइ डिस्ट्रिक्ट जज खे ख़त लिखी छॾियो। इल्ज़ाम हेठि आयल 2 SHO हिकु ASI मोतल समीर नूर चंदे जो चवणु आहे त सदाम लाशारी कूड़े मुक़ाबले केस में 3 पुलिस एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। केस जी मुकमल तौर शफ़ाफ़ नमूने जांच कई वेंदी। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त आम चूंडुनि बाबति इत्तेहादी पार्टियूं गॾिजी फ़ैसिलो कंदियूं। मुल्की सूरतहाल खे नए प्रैक्टिस जे वर नथो चाढ़े सघिजे। जेको मुल्की फ़ाइदे में हूंदो उहे फ़ैसिलो कयो वेंदो। फ़ौजी थाकनि ते हमला कंदड़नि ख़िलाफ़ आर्मी एक्ट तहत कार्रवाई कई वेंदी। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो आहे त शहीदनि जा मुजस्समा टोड़ींदड़ पाकिस्तानी नथा थी सघनि। 9 मई जे वाक़िअनि ते समूरा पाकिस्तानी शर्मसार आहिनि। ॿियनि खे रोअण जूं ॻाल्हियूं कंदड़ अॼु पाण रत जा ॻोढ़ा रोई रहियो आहे। कराची में 13 सरतियूं सुंग हथ जी हुनर जी निमाइश शुरू। समाजी भलाई